बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा रुकू नंबर 17। ऐं सभु कंहिं लाइ को हिकिड़ो क़िबलो आहे जंहिं ॾांहुं उहो मुहाड़ कंदा आहिनि। पोइ चङाइनि ॾांहुं अॻिराई करियो, जिते हूंदव उतां अलाह अव्हां खे गॾु करे आणींदो, छो त अलाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। ए पैगंबर जितां बि निकिरी त पंहिंजो मुंहुं ताज़ीम वारी मस्जिद ॾांहुं फेराए, ऐं बेशक इहो फेराइणु तुंहिंजे पालणहार वटां बिल्कुलु सच आहे, ऐं जेकी कंदा आहियो तंहिंखां अलाह बेख़बर न आहे। ऐं जितां बि निकिरी त पंहिंजो मुंहुं ताज़ीम वारी मस्जिद ॾांहुं फेराए, ऐं जिते हुजो तिते पंहिंजा मुंहुं उन ॾांहुं फेरायो, हिन लाइ त मंझाइनि जिन ज़ुल्म कयो तिन खां सवाइ ॿियनि माण्हुनि खे अव्हां ते का हुजत न रहे। पोइ खाइनि न ॾिजो ऐं मूंखां ॾिजो, ऐं हिन लाइ त आउं पंहिंजी नेमत अव्हां ते पूरी करियां ऐं मन अव्हीं हिदायत वारा थियो। जहिड़ी तरह अव्हां ते नेमत पूरी कईसूं, तहिड़ी तरह अव्हां मंझां पैगंबर अव्हां में मोकिलियोसूं, जो असांजूं आयतूं अव्हां ते पढ़ंदो आहे ऐं अव्हां खे पाक कंदो आहे, ऐं अव्हां खे किताब हिकमत सेखारींदो आहे, ऐं जेकी न ॼाणंदा हुयो सो पिणु अव्हां खे सेखारींदो आहे। तंहिं करे मूंखे यादि करियो त आउं अव्हां खे यादि करियां, ऐं मुंहिंजो शुक्र करियो ऐं मुंहिंजी बेशुक्री न करियो।